नाज़रीन, मंछर ढंढ जे ॿोर जो पानी भानसदाबाद शहर में रिंग बंद ते पहुची वियो। भानसदाबाद जे ग्रिड स्टेशन बि पानी हेठि अची वई। शहर खे बिजली फरहामी मुअत्तल थी वई आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां राब्तो कयो आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मेमण सां। जी मोहम्मद अली, आगाह कजो, मंछर ढंढ जो पानी किथे पहुतो आहे? जी वॾी महिरबानी। मां तव्हां ॿुधाईंदो हलां त भानसदाबाद शहर में ॿोॾि जे पाणीअ तबाही मचाए छॾी आहे। भानसदाबाद ग्रिड स्टेशन समेत काटन फैक्ट्री बि पिणु मुतासिर थी वई आहे। जॾहिं त भानसदाबाद शहर में ग्रिड स्टेशन खे पाणी चारी तरफ़ पंहिंजी लपेट में अची वियो, जंहिं सबबु भानसदाबाद शहर में बिजली बंदि थी वई आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त भानसदाबाद शहर खे रिंग बंद जे अॻियां पाणी टकराए जी सबबु जेको आहे सो शहरनि में ख़ौफ़ हिरास फैलिजी वियो आहे। जॾहिं त होॾां नौजवान पारां रिंग बंद ते वॾी तादाद में जेको आहे सो कम बि जारी आहे। ऐं नौजवान जो इहो चवणु आहे त इंशाअल्लाह भान शहर खे बचायो वेंदो। जॾहिं त भानसदाबाद शहर जूं जेको आहे सो 2 UC मुतासिर थियूं आहिनि ऐं तालकी 7 समेत जेको आहे सो 7 UC जेको आहे सो मुतासिर थियूं आहिनि, जंहिंमें भानसदाबाद जूं 2 UC आहिनि। ऐं उन खां अलावा भानसदाबाद जा जेके परसगाई इलाइक़ा आहिनि उहे पिणु मुतासिर थिया आहिनि, जंहिंमें कोट मुश्ताक जमाली ऐं उन जे भरपासे वारा इलाइक़ा बि जेको आहे सो मुतासिर थिया आहिनि। भानसदाबाद शहर खे बचाइण वारो रिंग बंद जेको आहे सो शहरनि पारां ॾिनो वियो। उन ते जेको आहे सो पाणी जो हींअर दबाव आहे, जंहिं सबबु शहरनि पारां रिंग बंद ते वॾी तादाद में जेको आहे सो रिंग बंद ते कमु जारी आहे। जॾहिं त ॻोठ सिकंदर लिगारी जेको आहे सो इन पाणी जे लपेट में मुतासिर थी सघियो आहे। जेके हुतां जा ॻोठाणा आहिनि उहे भान शहर ॾे अची रहिया आहिनि। ऐं उन खां अलावा भान शहर खे बि जेको आहे सो ॿोॾि जे सूरत जो ख़तरो बरक़रार आहे। जी मोहम्मद अली मेमण, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।